हाणे परे पासे जीअं हुन बजट रखी पैसा आया तो वञी करे सफ़ाइयूं शुरू थी वयूं, जंगल काटणु शुरू कयूं, उनखे बहितर सफ़ाई सुथराई शुरू थी वई। ॿी बजट में उनजी डेवलपमेंट रखी छॾे तो गुल फूल सभु लॻाइणु शुरू करे छॾियूं, ख़ूबसूरत माहौल बनाइणु शुरू कयूं, ख़ूबसूरत पखी परंदा रखणु शुरू कयूं। ऐं 3 बजे ते ईंदे ईंदे हिननि खे एॾो त ख़ूबसूरत करे छॾियो जो हिन खां कई गुना वधीक उहा बहितर पई लॻे। हिकिड़ी टूरिस्ट स्पॉट बणिजी वियो। 3 सालनि में एॾो थोरी ख़ूबसूरत परे माहौल खे करे छॾियो, एतिरो त वणंदड़ करे छॾियईं। ऐं जीअं 3 साल पूरा थिया हिन खे कंहिं कोन चयो जो मुंहिंजो टाइम पूरो थियो, मूंखे परे पासे छॾे अचो, मां पंहिंजो वञा थो होॾे। सभिनी चयो साईं तूं अकेलो कीअं वेंदे, असां सभु तोसां गॾु हूंदासीं, हिते केरु रहंदो, साईं तोसां गॾु होॾे हलंदासीं। सो हक़ीक़त इहा हालत असां सभिनी जी हूंदी आहे। असां जेकॾहिं हिते ईअं ई खोइजी वेंदा आहियूं पाप में पुञ में हिन होॾे, त पोइ जॾहिं अॻिते वेंदा आहियूं त पोइ नरक जा धका हूंदा आहिनि, पोइ तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, जनम जनम जा फेरा हूंदा आहिनि, दुख हूंदियूं आहिनि, तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि जन्मनि में। पर मालिक रहमत करे असांखे इंसान बनायो आहे, समझ ॾिनी आहे, ॿुधी ॾिनी आहे। उन असांखे हाणे इंसान बनायो आहे त असां सच साईं जो नेम ध्यानु शेवा सिमरन सत्संग खे पकड़े करे असां पंहिंजे वरी अॻिते जे जीवन जो कुझु सुधार कयूं, अॻिते जे लाइ कुझु बनाइणु शुरू कयूं, कुझु न कुझु बजट जो पोर्शन असां अॻिते जे लाइ रखूं ज़रूरु। पंहिंजे जीवन जो बि, धन जो बि, पदारत जो बि, शेवा जो बि, सिमरन जो बि, असांजो कुझु अहिड़ो हिसो हर हिकु चीज़ में ज़रूरु हुजे जीअं असां सचे साईं जी शेवा खे लॻाए पंहिंजो अॻिते जो रस्तो सिधा कंदा वञूं। नेम ध्यानु सिमरन असांजो हुजे ज़रूरु, उन में असां न खोइजी वञूं। जेकॾहिं उन हिसे खे असां रखियोसीं, पंहिंजी बजट रखीसीं, पंहिंजो टाइम रखियोसीं, त पोइ जंहिं महिल वञिणो बि पियो त खिलंदा खिलंदा वेंदासीं, अंदरि जी ख़ुशी सां वेंदासीं। जीअं हिते बहकंदा हूंदा कई गुना वधीक अॻिते बहकंदा वेंदासीं। ऐं इन करे जीअं राजा चयो त मां वञा थो, तूं अकेलो कीअं वेंदे, असां बि त सभु तो ॾेई ईंदासीं। इन करे असां सचे साईं खे, उन्हनि संतनि महात्माउनि खे ॾिसंदासीं, भगत साहब खे ॾिसंदासीं, जेके बि ॾिसंदासीं सचे साईं खे ॾिसंदासीं, जेको सचे साईं रस्तो वरितो असांखे ॾिनो, अॻिते हलियो, त अॼु ताईं पाण सभु चाहींदा आहियूं उन रस्ते हथे हलूं, मंज़िल पायूं, उन ताईं पहुचूं, उन खे रसूं। माना उन एतिरी बहितरी, एतिरी चङाई, एतिरी ऊचाई क्यों नहीं छो थियो, जो असां सभ जी चाहत हूंदी आहे त उहा शल मंज़िल न बि सही, पर सिर्फ़ उनजी रहमत मिले, उहा ई असांखे कई गुना वधीक किथे जो किथे पहुचाए छॾींदी आहे, उहा ई कीअं करे रखंदी आहे। तंहिंजे करे असां जेके बि इंसान आहियूं, असां सावा सताबा रहणु चाहींदा आहियूं, सावा सताबा थियणु चाहींदा आहियूं। साओ विस्पति, विस्पति यानी गुरुवार, न सचे साईं जो ॾींहुं, सतगुरु जो ॾींहुं, यानी उहो ॾींहुं जेको असांखे हर दफ़े, हर हफ़्ते प्रेरणा ॾे, हर दफ़े असांखे उत्साहित करे, हर दफ़े असांखे उमंग भरे, असां उनजे वचननि ते, उनजे संदेश ते हली करे पंहिंजी मंज़िल खे अॻभरो कंदा अचो, पंहिंजे रस्ते तरफ़ अॻु तरफ़ वधंदा अचो। ऐं उनजे लाइ असां हर हफ़्ते, हर महीने असां उन सचे साईं जी हर साल मेले में दामन में वेही करे पंहिंजो कुझु न कुझु बजट फिक्स ज़रूरु कयूं। त हिन साल मां पंहिंजो हेतिरो वक़्तु नेम ध्यानु ज़रूरु कंदुमि, हर रोज़ उन सचे साईं जे नाले ते मां हेतिरो टाइम ॾींदुमि ज़रूरु, हेतिरी शेवा ज़रूरु कंदुमि, हेतिरी बहितरी चङो कंदुमि, हेतिरी चङाई ज़रूरु कंदुमि, जेतिरी असांखे पहुचे
लेकिन असल में कुछ न कुछ जमात कंदा अचो। उन बेले जंगल खून खुआर जानवरनि खे आस्ते आस्ते साफ़ कंदा अचो, नरक पंहिंजो ख़त्म कंदा अचो। ऐं जीअं जीअं असां बजट विझंदासीं असां उनजे स्वर्ग वांगुरु पंहिंजे जीवन खे डेवलप कंदासीं ऐं संसार में बि सुरखुरू थींदासीं। अॻिते बि मालिक जी रहमत सां बहकंदासीं, ख़ुशि रहंदासीं, तंहिंजे करे ही संसार असांखे सुख ऐं ख़ुशी ॾींदो आहे ऐं असांजो अंदरि असांजे आनंद सां वास्तो रखंदो आहे। तंहिंजे करे अंदरि जे आनंद खे असां बनाए ज़रूरु रखूं, उनखे ठाहे ज़रूरु रखूं ऐं हर रोज़ उन सचे साईं जो नेम ध्यानु सिमरन असांखे हुजे। ऐं अंदरि जो आनंद उहो महसूसु थींदो आहे, अहिड़ो अहिड़ी ख़ुशी थींदो आहे। जो डॉक्टर चयो हा मां ॾिठो ऐं उहा श्रद्धा उहो विश्वास उन ॿार जो मोअल ॿार में उन जीवन विझी छॾियो। उहो भॻवानु ॼण पाण प्रगट थियो, थल ॿार सिबजी वियो, सभु कुझु थी वियो, कपिड़ो पइजी वियो, लेकिन मोअल जो ऑपरेशन थियो, वरी उथी विए। इहो शायदि पहिरियों दफ़ो थियो सच जे प्यार भरी घड़ियुनि में, पर सभु उन सचे साईं जी दामन में आया आहिनि। उहो मौक़ो असांखे संसार में सुखी ऐं अॻिते उन साहिब जी रहमत में रहणु सेखारे थो। ऐं उनजे लाइ सहारो नेम ध्यानु सिमरन शेवा सत्कर्म में पंहिंजो पाण खे ज़रूरु थोरो थोरो लॻाईंदा अचो, जीअं असांजो जीवन ॿाहिरि ऐं अंदरि सदाई बहकंदो रहे ऐं उनजी रहमत खे असां सदाई पाईंदा रहूं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में उन सचे सतगुरु दर, उन ईश्वर दर इहा ई अजा अरदास ऐं वेनती त पाण सभिनी खे अहिड़ी सुमत ऐं रहमत बख़्शे जो सदाई उन नाम ध्यानु सिमरन शेवा सां जुड़ी करे सदाई उन रहमत खे पाईंदा अचूं ऐं पंहिंजे जीवन खे सभाॻो बणायूं। स्वाजी प्यार भरी घड़ियुनि में सभिनी भाउरनि भेनरुनि ऐं सॼी संगत खे साए विस्पति जे शुभ अवसर ते पूज्य ॾेवरी साहब संत सतराम धाम राड़की साहब जे तरफ़ां आशीर्वाद शुभकामना वाधायूं। सच सच सच